अस्सलाम वालेकुम नाज़रीन। राजधानी टाइम प्रोग्राम से गॾु मां आहियां गौर गांगरो। नाज़रीन, मुस्लिम लीग नवाज़ जी नायब सदर मरियम नवाज़ सुभाणे सिंध जो दौरो करे रही है ऐं 27 डिसंबर ते हूअ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे वरसी वारो जेको जलसो आहे उनखे ख़िताब पिणु कंदी, जॾहिं त उन जलसे खे PDM जा मुखालिफ़ धुर जा जेके ॿिया अॻवान आहिनि उहे पिणु ख़िताब कंदा, जॾहिं त मरियम नवाज़ साहिबा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे मज़ार ते हाज़िरी पिणु ॾींदी ऐं उते दुआ घुरंदी, जॾहिं त इन दौरे खे इंतिहाई अहमियत ॾिनी पई वञे, छो त माज़ीअ में मुस्लिम लीग नवाज़ ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी में जेके इख़्तिलाफ़ हुआ उहे इंतिहाई शदीद हुआ। न सिर्फ़ु क़यादत पर कारकुननि जे सतह ते बि उहे इख़्तिलाफ़ ऐं जेके दूरियूं हुयूं उहे इंतिहा ते हुयूं, जॾहिं त इन दौरे सां इहो चयो पियो वञे त इन्हनि ॿिन्ही पार्टियुनि जे जेके न सिर्फ़ु क़यादत जे सतह ते पर कारकुननि जे सतह ते बि जेका दूरी आहे उहा ख़तमु थींदी, जॾहिं त वज़ीर आज़म साहिब जो हिकु भेरो ॿीहर उन इहो चयो आहे त NRO अपोज़िशन खे हू न ॾींदो ऐं अपोज़िशन भले केतिरा बि धरणा हणनि, एहतजाज ऐं रैलियूं कढनि, पर हुननि जो कुझु बि न थींदो ऐं हू न इस्तीफ़ा ॾींदो ऐं न ई हुकूमत वञण वारी आहे। हिन वक़्तु PDM जे प्लेटफॉर्म ते जेका अपोज़िशन मुतहद आहे ऐं मर्दान जी रैली खां उहे शुरूआति करे चुका आहिनि ऐं इस्लामाबाद तरफ़ मार्च जो हुननि वचन कयो आहे, जेतोणीकि इस्तीफ़ाउनि वारो जेको मामिलो आहे उन में नज़र इहो पियो अचे त अपोज़िशन कंफ्यूजन जो शिकार आहे त छा सूबाई असेंबलियुनि तां बि हू इस्तीफ़ा ॾींदा, क़ौमी असेंबली तां बि इस्तीफ़े ॾींदा, जॾहिं त सेनेट जी जेका इलेक्शन आहे या जेके ज़िमनी चूंडूं आहिनि इन जे हवाले सां अपोज़िशन हिन वक़्त ताईं मुंदल आहे। इहे मिड़ई मामला आहिनि, अॼु उन ते डिस्कस कंदासूं। नाज़रीन, असांखे टेलीफोन ते जॉइन कयो आहे मुस्लिम लीग नवाज़ जी क़ौमी असेंबली जे मेंबर खियल दास कोहिस्तानी साहब। अस्सलाम वालेकुम खियल साहब। खियल साहब, इहो ॿुधायो त मरियम नवाज़ साहिबा जो बाज़ाब्ता सिंध जो दौरो थी रहियो आहे ऐं इन हवाले सां मुस्लिम लीग नवाज़ तंज़ीम साज़ी जे हवाले सां कोशिशूं बि करे पई, मीटिंग्स बि थियूं आहिनि, त इहो ॿुधायो त आजियां जे हवाले सां कहिड़ा इंतज़ाम आहिनि? खील साहब, इहो ॿुधायो त छो त नवाज़ शरीफ़ साहिबु सिंध में ईंदो रहियो आहे, जलसा बि कंदो आहे, उनजी हुकूमत दौरान बि हू ईंदो रहियो आहे, मरियम साहिबा जो जेको हीउ सिंध जो दौरो आहे उनखे तमामु माना ख़ेज़ ॾिठो पियो वञे ऐं तमामु दिलचस्पी जे नज़र सां ॾिठो पियो वञे। छा था सम्झो उनजो दौरो, छा मुस्लिम लीग नवाज़ जेका सिंध में एग्ज़िस्ट करे थी उन में हिकु छा नओं रूह फूकबो या हिकु नओं अंदाज़ तव्हां ॾिसो था जो दिलचस्पी ऐं अहम सवाल आहे इहो?
खील साहब तव्हां छा था सम्झो जो हिकु तासुर हो त मुस्लिम लीग नवाज़ सिंध में तंज़ीम साज़ी जे हवाले सां या कारकुननि खे इंटेक्ट करण जे हवाले सां उहा दिलचस्पी नथी लॻे। हाणे हिन वक़्तु जेको हिकु नई एक्टिविटीज़ आहे, नई सरगर्मी आहे, कारकुन बि एनर्जेटिक लॻे थो ऐं मरियम नवाज़ साहिबा जी बि दिलचस्पी लॻे थी। छा छा था सम्झो त सिंध में हिकु भेरो ॿीहर नवाज़ लीग रिवाइव थींदी जीअं हुननि जो पहिरियां हिकु स्पिरिट हूंदो? अच्छा खील साहब इहो ॿुधायो त हाणे जेको माज़ी में जेके इख़्तिलाफ़ आहे मुस्लिम लीग नवाज़ ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा, जॾहिं मरियम नवाज़ हाणे गढ़ी ख़ुदा बख़्श बि ईंदी, मोहतरमा जे मज़ार ते हाज़िरी ॾींदी, त छा था सम्झो इन जेस्चर खां पोइ जेको कारकुननि जे विच में जेके दूरियूं हुयूं त हाणे उहे दूरियूं हटंदे नज़र नथियूं अचनि, इहो पार्टी जे हवाले सां केतिरो फ़ाइदेमंद साबित थींदो? खेलदार साहब इहो ॿुधायो त हिन वक़्तु जेको मरियम साहिबा गढ़ी ख़ुदा बख़्श ते मोहतरमा जे मज़ार ते हाज़िरी ॾींदी, इहो जेस्चर छा था सम्झो त जेको माज़ीअ में मुस्लिम लीग नवाज़ ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे विच में दूरियूं हुयूं, उहे दूरियूं घटाइण में इहो कोशिशि कामयाबु वेंदी ऐं इहो पॉलिटिकली मुस्लिम लीग नवाज़ सिंध जे जेको वर्कर आहे ते उहो केतिरो असरु पवंदो?
ठीक खेल साहब इहो ॿुधायो त हाणे जेतोणीक इहो सुठो जेस्चर आहे मुस्लिम लीग नवाज़ ऐं पीपल्स पार्टी ज़ाहिर आहे वेझो अचनि पियूं माज़ीअ जा इख़्तिलाफ़ बि उन्हनि विसारे छॾिया आहिनि पर PTM जे प्लेटफॉर्म ते जेको इस्तीफ़ाउनि वारो मामिलो हुयो या सेनेट इलेक्शन न विढ़ण वारो मामिलो हुयो उहो हिन वक़्तु लॻे ईअं पियो त PTM कंफ्यूज़ आहे जंहिंमें पीपल्स पार्टी जो हिकिड़ो मोह नज़र अचे थो ऐं मुस्लिम लीग नवाज़ ऐं बाक़ी पार्टियुनि मौलाना फज़लुर रहमान जा ॿियनि पार्टियुनि जो मुख़्तलिफ़ आहे तव्हां छा था सम्झो त अॻिते हली PTM कोई कंफ्यूजन जो शिकार थी वई है। ठीक आहे खीलदास तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो नाज़रीन हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक खां बाद हाज़िर थींदासीं। नाज़रीन वेलकम बैक हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे हलीम आदिल शेख जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिंध जो सदर आहे। अस्सलाम वालेकुम हलीम साहब। हलीम साहब इहो ॿुधायो त PTM जो जलसनि जा सिलसिला ऐं एहतजाज वारा सिलसिला बि जारी आहिनि ऐं मरियम नवाज़ साहिबा सिंध जो दौरो करे रही आहे तव्हां छा था सम्झो त हीअ जेको एहतजाजनि जी जेका अपोज़िशन जी सीज़न आहे इन में मरियम नवाज़ साहिबा जो सिंध जो दौरो छा मुस्लिम लीग नवाज़ जे कारकुननि खे हिन हुकूमत ख़िलाफ़ मोटिवेट कयो वञे पियो या तव्हां सम्झो था इहो सॼो मामिलो आहे उहो बेअसर आहे।
साईं इहो ॿुधायो त मरियम नवाज़ साहिबा ज़ाहिर आहे इन खां अॻु को जलसो न कयो आहे ऐं PDM जो प्लेटफॉर्म आहे मोहतरमा बेनज़ीर साहिबा जी वरसी बि आहे उनजी मज़ार ते हू हाज़िरी बि भराईंदी। तव्हां छा था सम्झो त इहो माज़ीअ में जेके इख़्तिलाफ़ आहे नवाज़ लीग जा उन्हनि इख़्तिलाफ़नि खे हिकु धोअण जी कोशिशि आहे या ख़ालिसतन मुस्लिम लीग नवाज़ सिंध में वर्कआउट करणु चाहे थी ऐं पंहिंजे कारकुननि खे मोटिवेट करणु चाहे थी? अच्छा, मरियम नवाज़ साहिबा जी सिंध में आजियां जे लाइ मुस्लिम लीग नवाज़ जेका सिंध जी तंज़ीम आहे उहा मीटिंग मथां मीटिंग करे रही आहे ऐं हुननि जे आजियां जो हिकु वॾो प्रोग्राम आहे। उनजी दावा आहे त हिकिड़ी शानदार आजियां मरियम नवाज़ जी थींदी। त इहा हिकु डेवलपमेंट आहे सिंध जी सियासत में। छा था सम्झो त ज़ाहिर आहे नवाज़ शरीफ़ त ईंदो रहियो आहे पर मरियम नवाज़ जी जेकॾहिं शानदार आजियां थिए थी त हिकु न्यू हिकु पॉलिटिकल डेवलपमेंट सम्झो था या सम्झो था त इहो सिर्फ़ु PDM जे जेका छटरी हेठां मरियम नवाज़ साहिबा लिकी ऐं पंहिंजो ॾेखाउ कंदी? अच्छा, हिन वक़्तु मरियम साहिबा जो सिंध जा दौरा दिलचस्पी वठणु ऐं तंज़ीम साज़ी जूं जेके मीटिंग्स मथां मीटिंग, तव्हां छा था सम्झो था त सिंध में जेको हिन वक़्तु इवन पंजाब सां तालुक़ु रखंदड़ बि जेको अवाम आहे सिंध में रहे थो त छा उन जी तवजो हासिलु करणु मरियम नवाज़ साहिबा चाहे थी या इन क़िस्म जा जेके पंजाब सां तालुक़ु रखंदड़ सिंध में शहरी आहिनि उहे इन क़िस्म जे मोट ॾियण जे मूड में आहिनि? तव्हां छा था सम्झो? अच्छा, PDM जो जेको लॉन्ग मार्च थींदो इस्लामाबाद तरफ़, तव्हां छा था सम्झो त उहो लॉन्ग मार्च में हिकु त ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी सिंध में हिकु स्ट्रांग उनजी पोज़ीशन आहे त ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी उते माण्हू आणण जी कोशिशि कंदी त सिंध मां जेको एंटी पीपल्स पार्टी बि जेको वोट रहियो आहे जीअं तव्हां ॻाल्हि कई, त छा था सम्झो त उहो बि लॉन्ग मार्च में हिकु मरियम नवाज़ जे कॉल ते इन क़िस्म जी को सिंध मां माण्हू जी का शमूलियत जो को इम्कानु नज़र अचे थो तव्हांखे?
अच्छा साईं, लाइन ते रहिजो, असां ॿीहर तव्हां सां राब्तो कयूं था। नाज़रीन, हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक बाद हाज़िर थींदासूं। नाज़रीन, वेलकम बैक। हलीम साहब, इहो ॿुधाइजो त छा था सम्झो त हीउ जेको अपोज़िशन जी मूव आहे इस्तीफ़ाउनि वारी बि, जेतोणीकि इस्तीफ़ाउनि वारो मामिलो थोरो मध्यम थींदो वञे पियो, पर इहो जेको धरणो आहे इस्लामाबाद तरफ़, इहो छा था सम्झो त हिकिड़ो पुरअसर धरणो अपोज़िशन जो थी सघे थो? छो त मासिस त आहे, ज़ाहिर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि बि अवाम आहे, मुस्लिम लीग नवाज़ सां बि माण्हू आहिनि, ऐं अपोज़िशन जूं ॿियनि पार्टियुनि सां बि माण्हू आहिनि, त ज़ाहिर आहे इस्लामाबाद तरफ़ जीअं PTI बि धरणो हयो, इन क़िस्म जो जेकॾहिं धरणो लॻे थो त ज़ाहिर आहे हलचल, सियासी हलचल त मची वेंदी, हुकूमत परेशान त थींदी। न, जे तव्हां सम्झो था त फॾो बि थी सघे थो, ऐं मौलाना तव्हांखे इंफॉर्मेशन आहे त मौलाना फज़लुर रहमान इन क़िस्म जी का बि मुबैना साज़िश बि करे सघे थो, त पोइ वज़ीर आज़म ॻाल्हियुनि खां छो इनकार करे रहियो आहे? त ज़ाहिर आहे ॻाल्हियूं डायलॉग त हिकु माना हिकु हिसो आहे इन्हनि शयुनि जो, त पोइ ज़ाहिर आहे ईअं ई हल निकिरी सघे थो। अच्छा, इहो ॿुधायो त ज़ाहिर आहे वज़ीर आज़म साहिबु जॾहिं इहो चवे थो त अलहमदिल्ला हुकूमत जेको आहे बहरान मां बि निकिरी आई आहे, मईशती बहरान बि निकिरी आई आहे, ज़ाहिर आहे एक्सपोर्ट्स बि वधियूं आहिनि, त पोइ जेका अपोज़िशन निकिती आहे उहो ज़ाहिर आहे अवामी इशूज़ ते निकिती आहे, ख़ासि तौर ते महांगाई वारो मसइलो आहे। पर जॾहिं वज़ीर आज़म साहिबु शुक्राना बि अदा करे पियो, त उहो समर अवाम ताईं छो नथो पहुचे पियो? अच्छा, PM साहिब जो हिकु बयानु आयो जेको तमामु सोचण वारो आहे। PM साहिब जो इहो चवणु आहे त जेकॾहिं अपोज़िशन हिकु हफ़्तो धरणो हणी वई त पोइ मां इस्तीफ़ा ते सोचींदुमि। त ज़ाहिर आहे तव्हां बि सियासी वर्कर रहिया आहियो, हेठां खां सियासत कई आहे, त ज़ाहिर आहे अपोज़िशन जूं ॿ वॾियूं पार्टियूं ऐं ॿियूं अपोज़िशन जूं पार्टियूं आहिनि, हिकु हफ़्तो जेकॾहिं वाक़िअतन हू धरणो हणी वञनि था, एॾो बज़ाहिर मुश्किल बि कोन आहे, त पोइ वज़ीर आज़म जेको इहो बयानु ॾिनो आहे इन ते बरक़रार रहंदो, तव्हां छा था सम्झो, या वरी बाक़ी बयाननि वांगुरु उहो नज़रिया ज़रूरत अची वेंदी? हा, न सोचणु त ज़ाहिर आहे सोचींदो, जॾहिं हू टारगेट पूरो करे वेंदा त पोइ ज़ाहिर आहे अॻिते ई ॻाल्हि इस्तीफ़ा वारे मामले ते ई वज़ीर आज़म सोचे सघे थो। तव्हां सर छा था सम्झो?
हलीम साहब, अवामी जेका बेचैनी आहे उहा त मौजूदु आहे। तव्हां बि ज़ाहिर अवामी माण्हू आहियो, अवाम में वञो था, शहर शहर घुमो था, तमामु एक्टिव हिकिड़ा तव्हां पार्टी अॻुवान आहियो। ज़ाहिर आहे इहो अवामी बेचैनी तव्हांखे बि नज़र ईंदी हूंदी, असांखे बि नज़र अचे थी, हर माण्हू चवे थो। त पोइ हुकूमत उहा अवामी बेचैनी ख़तमु करण में कामयाबु छो नथी वञे, जो अपोज़िशन खे को बहानो बि न मिले इन क़िस्म जे एहतजाजनि जो? अच्छा, हलीम साहब इहो ॿुधायो त वज़ीर आज़म साहिबु जेतोणीकि चवे त थो त एहतिसाब अपोज़िशन जो थींदो ऐं सख़्तु बयान बि PM साहब जा ईंदा रहिया आहिनि त मैं इनको नहीं छोड़ूंगा, जेल के अंदर डालूंगा। तो तव्हां छा था सम्झो त जॾहिं सवाल PM साहब खां कयो वियो त भई हुकूमत में जेके अंदरि वेठा आहिनि उन्हनि जो एहतिसाब छो न पियो थिए, तंहिं ते वज़ीर आज़म चयो त मां उन्हनि खे कुझु नथो करे सघां छो त मां नेब न आहियां। त छा था सम्झो अपोज़िशन लाइ सभु कुझु वज़ीर आज़म साहिबु बयानु ॾेई सघे थो ऐं हुकूमती जॾहिं मामिलो अचे थो त पोइ बेवसी ज़ाहिर करे थो, त इहो तज़ाद नथो नज़र अचे तव्हांखे? अच्छा, खंड जो स्कैंडल हो, अटे जो स्कैंडल हो, तेल जो बि स्कैंडल हो, इन हवाले सां ऑब्ज़र्वेशन बि अची वियूं आहिनि, रिपोर्ट्स बि अची वियूं आहिनि, पर उन ते अमल न पियो थिए। त ज़ाहिर आहे इहे सवाल त उभरनि पिया ऐं सवाल थियनि बि पिया, जंहिंजो हुकूमत जी तरफ़ां को ख़ालिसतन जवाबु कोन पियो अचे। न सर, तासुर इहो आहे त अपोज़िशन ते के एलिगेशन आहिनि त तव्हां गिरफ़्तार करण में देरि कोन पिया कयो, जॾहिं त वरी जॾहिं हुकूमती मामिलो आहे त पोइ इंक्वायरियुनि में मामिलो फाथल आहिनि, उनजी ऑब्ज़र्वेशन अचण खां पोइ बि पोइ चओ था त हीअ ज़िम्मेवारी नेब जी आहे, हुकूमत जी ज़िम्मेवारी न आहे। हुकूमत जी ज़िम्मेवारी छा सिर्फ़ु अपोज़िशन जे माण्हुनि खे गिरफ़्तार करणु आहे? ठीकु आहे, तव्हां छा था सम्झो त हाणे हीअ जेका अपोज़िशन जी मूव आहे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदि, हाणे जीअं तव्हांजे गुफ़्तगू मां या वज़ीर आज़म साहिब बि जेको आख़िरी इंटरव्यू ॾिनो आहे, उहो मुतमिन नज़र अचे थो त अपोज़िशन जी जेका इहा तहरीक आहे उहा बेअसर हूंदी ऐं तव्हां हिन सॼे बहरान खां क़ाबू पाए वेंदो। त पोइ छा था सम्झो 2.5 सालनि खां पोइ जेकॾहिं तव्हां इन अपोज़िशन जे इन सॼे एहतजाजनि खे बि मुंहुं ॾेई था वञो त पोइ अवामी रिलीफ असांखे नज़र ईंदो, छो त 2.5 साल मुकमल थी विया आहिनि, बाक़ी हाणे टाइम ज़ाहिर आहे तव्हांखे थोरो ई आहे।
हलीम साहब, आख़िरी सवाल मां तव्हांखे इहो कंदुसि त गवर्नर साहब सिंध जो उनजो इहो चवणु आहे त MQM जो जेको आदमशुमारी ते रिज़र्वेशन आहिनि उहो उन सां सहमत आहे, त तव्हां छा था सम्झो, इहो छा PTI सिंध जो इहो पंहिंजो मौक़िफ़ आहे त MQM जो जेको मौक़िफ़ आहे उन्हनि खे उहो तव्हांजो ई मौक़िफ़ आहे या उनजो ज़ाती ख़्यालु आहे? अच्छा, हाणे छा PTI इन खे क़बूल करे वठंदी मजबूरन, या वरी को कोर्ट में वेंदी, या इन में तरमीम या इन ते नज़रसानी जेका दरख़्वास्त को मामिलो उथारींदी या ठीकु? हलीम आदिल साहब, वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, ही शो तव्हां ॿुधो। ईंदड़ शो में कंहिं नए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासूं। पंहिंजे मेज़बान गौहर गांगरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।